नाज़रीन दादू का ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं तो दादू पुलिस पंजाब के शहर रहीम यार खान में कार्रवाई कंदे अगवा थियल नींगरी के बाजियाब करण की दावा कई है। बुधायो वञे पियो त महीनो अॻु दादू ए सेक्शन थाणे जे हद मोंदर नाको वारे इलाइक़े में अगवा थियल नींगरी निशा चांडियो के रहीम यार खान वारे इलाइक़े में बाजियाब करायो वियो आहे। जी नाज़रीन ख़बर अवां खे ॾींदासीं। दादू पुलिस पंजाब के शहर रहीम यार खान में कार्रवाई कंदे अगवा थियल नींगरी के बाजियाब कराइण जी दावा कई है। महीनो अॻु दादू ए सेक्शन थाणे जी हद मुंदर नाको वारे इलाइक़े में अगवा थियल नींगरी निशा चांडियो के रहीम यार खान वारे इलाइक़े में बाजियाब करायो वियो आहे। नींगरी जे अगवा जो केस संदस वालिद एहसान चांडियो की फरियाद ते एक नामज़द ऐं 4 नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल थियो हो। SSP दादू अब्दुल खालिक पीरज़ादो मीडिया के बुधायो तो टेक्निकल टीम की महारत और फोन डेटा रिकॉर्ड की मदद से ॼाणायल ऑफिसरन की टीम पंजाब सूबे के रहीम यार खान वारे इलाइक़े में छापो हणी अगवा थियल नींगरी के बाहिफ़ाज़त हथ करे वरतो आहे। केस में नामज़द मुख्य जवाबदार तारिक महमूद के पिण गिरफ्तार कयो वियो आहे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। रहीम यार खान वारे इलाइक़े में छापो हणी अगवा थियल नींगरी के बाहिफ़ाज़त हथ करे वरतो आहे। केस में नामज़द मुख्य जवाबदार तारिक महमूद के पिण गिरफ्तार किया वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। नींगरी के अगवा जो केस संदस वालिद एहसान चांडियो की फरियाद ते एक नामज़द ऐं 4 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल किया वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद है दादू मां धरती TV न्यूज़ रिपोर्टर अशफाक मलिक। जी अशफाक, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी बिल्कुल मैं तक बुधाईंदो हलां तो एक महीनो अॻु मोंदर नाके वाले इलाइक़े में जेका नींगरी हुई निशा चांडियो जेका मुबैना तौर अगवा थी वही हुई, उहा जेका पुलिस है उन जेको आहे सो मोबाइल ट्रेसिंग के ज़रिए पंजाब के इलाइक़े रहीम यार खान में छापो हयो आहे। उतां उन नींगरी के बाजियाब कराइण की दावा कई वही है। ॿुधाए पियो वञे तो जेको जवाबदार है तारिक महमूद जेको मुख्य जवाबदार हो उनके भी गिरफ्तार किया वियो आहे। SSP दादू अब्दुल खालिक पीरज़ादो जो चवणु आहे त अहिड़ो केस जेको आहे सो ए सेक्शन थाणे ते संदसि जेका नींगरी अगवा थी वई हुई उनजे वालिद पारां दाख़िल करायो वियो हो। पुलिस जेको आहे सो मुसलसिल कोशिशुनि खां पोइ 1 महीने खां बाद उनखे हिकु वधीक कार्रवाई मिली आहे। उन पंजाब वारे इलाइक़े रहीम खान में छापो हणी उन नींगरी के बाजियाब कराए वरितो आहे, जंहिंखे सुभाणे दादू जी अदालत में पेश कयो वेंदो। हिन महिल जेका उहा नींगरी निशा चांडियो आहे उहा दादू वुमेन जेको थाणे ते वेठल आहे। SSP दादू जो चवणु आहे त नींगरी जेका उहा बाहिफ़ाज़त तौर महफ़ूज़ आहे। जी अशफाक, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।